नाज़रीन लाड़काने में असां ख़बर शामिल कयूं तो पवर इत्तेहाद लाड़काने के अगवान वडेरो बदरुद्दीन पवर की रहाइशगाह से लंच पार्टी थी गुजरी, जैमें पवर इत्तेहाद मरकज़ के मरकज़ी चेयरमैन बख्शल अली पंवर, पवर इत्तेहाद ज़िले शिकारपुर के सदर डॉक्टर नियाज़ पंवर, वडेरो मुमताज़ पंवर, कमांडो पंवर, वडेरो रहमतुल्लाह पंवर, वडेरो दीदार पंवर ऐं ॿियनि बिरादरीअ जे माण्हुनि ऐं दोस्तनि शिरकत कई। याद रहे तो वडेरो बदरुद्दीन पंवर जो पंहिंजे अज़ीज़ गौसबख्श पंवर से MPA मुअज़्ज़म अब्बासी वटि फ़ैसिलो रिथियल हुयो, जेको गौसबख्श पंवर वारी धुर न अचण सबब कैंसिल थियो ऐं धुरनि के वरी 4 नवंबर की तारीख़ ॾिनी वई। फ़ैसिले वारी जाइ तां वापसी खां पोइ मेज़बान वडेरो बदरुद्दीन पंवर मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल पंहिंजे साथी दोस्तनि ऐं माइटनि के मंझांदो करायो ऐं मुतनाज़ मसइले ते पाण में ख्यालन जी ॾे वठि पिणु कई वई। पवर इत्तेहाद जिंदाबाद, पवर इत्तेहाद जिंदाबाद, जियो पंवर, जियो पंवर, जियो पंवर, जियो पंवर। दोस्तों पवर इत्तेहाद सिंध जी सालगिरह के मौके ते शायर नोमान कबूओ मुबारकबाद देतो। पवर इत्तेहाद सालगिरह एजाज़ अली तोखे मुबारक।